जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। अॼु असां ठाहींदासीं स्पेशल डाइट कॉमेडी पनीर, जेको ॾाढो टेस्टी आहे, जंहिंसां सभिनी सिंधी लेडीज़ जा पेट अंदरि वेंदा। वाओ भाभी, डाइट स्पेशल पनीर मतलब हाणे असां सिंधियुनि जा पेट अंदर। जल्दी ॿुधायो कीअं ठहंदी? ॾाढी आसान रेसिपी हिनजी। थोड़ा सा बसर खणो, टमाटा खणो, उन मां ग्रेवी ठाहिबी आहे, उहो त सभिनी खे ख़बर आहे। और उन में 4 टुकर पनीर जा विझो, ठही वई भाॼी। अच्छा, पर ये सफ़ा अणबी नथी लगे। ये निड़ीअ मां ॾिस छॾी असांजे। बीहो 1 मिंट ॿुधो त सही मुंहिंजी ॻाल्हि। ये केवी खणणी आहे, इनखां वॾी न खणजो। सचो घी भरणो आहे और ईअं घुमाइणो आहे। घर में चीज़ जो टुकर त हूंदो, कद्दूकस करे विझो और इहो असांजो पनीर तैयार थी वेंदो डाइट लाइ। मतलब असां सिंधियुनि जा पेट अंदर। हिनखे चइबो आहे असली हुनर मुस्कान का। सिंधियाणियूं कॾहिं न संधियूं थींदियूं। हेलो फ्रेंड्स, अॼु जो मुंहिंजो वीडियो तव्हांखे कीअं लॻो? हूअं त हमेशह मां तव्हांखे सुठियूं रेसिपीज़ ॿुधाईंदी आहियां। अॼु जो वीडियो मां पंहिंजे इन्हनि सिंधी कलाकार कॉमेडी दोस्तनि सां ठाहियो आहे। ही आहिनि होजमालो टीम मां। ही आहे मानी जसूजा, नंढी निमाणी छोकिरी, और ही आहिनि कंचन नेलानी दी कॉमेडियन। तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूर ॿुधाइजो और हिनजे चैनल खे बि ज़रूर सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूर शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूर सब्सक्राइब कजो।